शिकारी हिकिड़ो तमामु ग़रीब हो वीचारो शिकार करण जे लाइ आयो पिए त हुनखे हिकिड़ी सिर्फ़ु मुयल पखी हिकिड़ो मिलियो शिकार में ऐं उन शिकार खे खणियो उहो अचे पियो ऐं चवंदो अचे पियो त अॼु सॼो ॾींहुं मूं शिकार कयो आहे पर मूंखे कुझु बि न मिलियो। हाणे ही मुयल पखी हिकिड़ो मिलियो आहे पर हाणे हिनखे बि केरु कोन वठंदो। अॼु आउं छा खाईंदुसि, आउं त बुख मरी ईंदुसि। त ईअं चवंदे चवंदे उन झंग मंझां उन जंगल मंझां हू अचे पियो शिकारी। त शिकारी जी नज़र हिकिड़ी कबूतरी ते पई। उहा कबूतरी कंहिं वण ते वेठी हुई। त शिकारी चवणु लॻो त ही तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन कबूतरी आहे। जे न इहा मूंखे हथु चढ़ी वञे त हिनखे विकिणी ऐं बाज़ार में मुंहिंजो सामान बि थी वेंदो, राशन थी वेंदो, हर शइ थी वेंदी। त इहा नियत करे शिकारी गज़ कमाण खयो त जीअं तीर हयो उन कबूतरी खे त कबूतरी खे वञी पेर में लॻो त कबूतरी अची हेठि किरी ज़ख़्मी थी वई। त हिते कबूतरी शिकारी खे चवणु लॻी त मूंखे मार न, मूंसां ज़ुल्म न कर। त हिते शिकारी चवणु लॻो जे तोखे आउं झले ऐं तोखे विकिणंदसि न त मुंहिंजो पेट गुज़र कीअं थींदो, ऐं ग़रीब आहियां, मजबूर आहियां। त हिते कबूतरी चवणु लॻी त मूंखे मार न ऐं मूंखे विकिण न, तूं मूंखे तोसां गॾु पाण वटि रख, आउं तुंहिंजे कमु अची सघां थी ऐं तोखे पैसा बि काफ़ी सारा ॾियारे सघां थी। त शिकारी चवणु लॻो त ठीकु आहे, तूं जेको चवें पई त आउं तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार करियां थो। त शिकारी छा कयो जो उन कबूतरी खे खणी ऐं सिधो पंहिंजे घर आयो। अची उनखे पटियूं वटियूं करणु लॻो, ज़ख़्मी थी वई हुई। त हिते कबूतरी हिकिड़े ॾींहुं चवणु लॻी शिकारी खे त मूं तोखे चयो न त तोखे कुझु पैसा वैसा ॾियारींदसि। त शिकारी चवणु लॻो त बिल्कुलु। त हिते कबूतरी चवणु लॻी त तूं कुझु मूंखे धागनि जूं ढेरियूं आणे ॾे। त हिते शिकारी वियो बाज़ारि ऐं कुझु धागनि जा ढेरा वठी आयो ऐं अची कबूतरी खे ॾिनी। त कबूतरी चवणु लॻी ढेरा भले हिते पिया हुजनि, आउं पंहिंजो राति जो हिननि खे इस्तेमाल में आणींदसि। त शिकारी चवणु लॻो त भले ठीकु आहे। जॾहिं राति थी शिकारी सुम्ही रहियो ऐं जॾहिं सुबुह थियो ॾिसे त हुते हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत जेको आहे सो वॻो ठहियो पियो हुजे। उन धागनि मंझां उन कबूतरी को ठाहियो हो। त हिते शिकारी चवणु लॻो त ही तमामु ख़ूबसूरत वॻो कंहिंजो आहे। त हिते कबूतरी चवणु लॻी त ही मूं ठाहियो आहे, तूं वञी हिनखे बाज़ार में विकिणी आहे, तोखे तमामु सुठा पैसा मिलंदा हिन जा। त शिकारी चवणु लॻो त ठीकु आहे। शिकारी उहो वॻो खणियो पियो अचे बाज़ार में विकिणण जे लाइ। त वाट ते सोचणु लॻो त ही कबूतरी का पखी न आहे, ज़रूरु कुझु न कुझु का न का ॻाल्हि हिन में आहे, न त अहिड़ो ख़ूबसूरत वॻो ही कीअं थी ठाहे सघे। त ही आयो बाज़ार में, अची उहो वॻो विको, वॻो हिन जो तमामु सुठा पैसा करे वियो। ऐं वरी उहो जेको आहे सो छा कयईं जो उन मंझां वरी कुझु धागनि जा ढेरा वरितईं, खणी आयो अची कबूतरी खे ॾिनी ऐं कबूतरी खे चवणु लॻो त हुन तुंहिंजे वॻे सुठा पैसा कया, ॿिया वॻा बि ठाहिजी, उहे बि आउं विकिणी ईंदसि। त कबूतरी चवणु लॻी त भले ठीकु आहे, सांझी आउं ठाहींदसि। त शिकारी उन राति सुतो कोन। त शिकारी चवणु लॻो त आउं ॾिसां त सही असुलु ॻाल्हि कहिड़ी आहे, ही कीअं थी ठाहे, छा मसइलो आहे। त हिते कबूतरी बि इंतज़ारु करणु लॻी त शिकारी सुम्ही रहे। अधु राति थी वई हुई। कबूतरी छा कयो जो पंहिंजे असुली रूप में अची वई। रूप वरी कहिड़ो शहज़ादी थी वई ऐं अची उन धागनि मंझां उन ढेरनि मंझां वॻो ठाहिणु लॻी। त शिकारी हिते उहो सॼो लका उहो सॼो नज़ारो ॾिसी वरितो ऐं वरी वञी वापसी सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो त शिकारी आयो ॾिसे त हिकिड़ो वॻो तमामु ख़ूबसूरत ठहियो पियो हुजे। त हिते कबूतरी खे चवणु लॻो त तो ठाहियो आहे। त उहा कबूतरी चवणु लॻी त बिल्कुलु ही वॻो मूं ठाहियो आहे। ऐं शिकारी चवणु लॻो मूं तुंहिंजी असलियत ॾिसी छॾी आहे, तूं हिकिड़ी शहज़ादी आहीं जेको कबूतरी जो रूप करियो वेठी आहीं ऐं राति तो ठाहियो पिए मूं सॼो नज़ारो उहो ॾिसी वरितो। त हिते कबूतरी चवणु लॻी त बिल्कुलु आउं हिकु शहज़ादी आहियां। त हिते शिकारी चवणु लॻो त पोइ तूं हिन कबूतरी जे रूप में छाजे करे। त हिते उहा कबूतरी चवणु लॻी त तोखे आउं अॼु मुंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधायां थी ऐं उहा हक़ीक़त तूं मुंहिंजी ॿुध। त शिकारी चवणु लॻो त भले ठीकु आहे, तूं मूंखे ॿुधा। मुंहिंजो पीउ बादशाह ऐं मुंहिंजी माउ राणी, उन्हनि खे औलाद कोन थींदो हो। त मुंहिंजी माउ राणी मुंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻी त पाण खे को औलाद थिए कोन थो, काफ़ी टाइम थी वियो आहे, पंहिंजी हिन बादशाही जो को न को त वारिस हुजे। त हिते मुंहिंजो पीउ बादशाह चवणु लॻो त हाणे वारिस पाण खे खपे लाज़मी, पर हाणे अलाह जी तरफ़ खां को औलाद नथो थिए त उनमें पाण छा था करे सघूं। त हाणे उन बादशाह ऐं राणी खे औलाद को थींदो न हुजे। त ॿई चवणु लॻा त हलूं था, हिकिड़ो फ़क़ीर आहे
तमामु पोतल फ़क़ीर उन वटि हलूं था त उनखां पुछा करियूं त पाण खे औलाद थींदो या कोन थींदो ऐं पाण ॿिन्ही में को मसइलो आहे छा। या राणी चवणु लॻी त पोइ जा तुंहिंजी ऐं का ॿी शादी करायां जो को वारिस त थिए। त हिते ॿई ॼणा आया अची उन फ़क़ीर वटि पुॻा ऐं फ़क़ीर खे चवणु लॻा त फ़क़ीर साईं असां सां हीउ मसइलो आहे, काफ़ी टाइम थी वियो आहे, असांखे को औलाद नथो थिए, असांजो जे न को औलाद थी वञे त को असांजी बादशाही जो वारिस त थिए। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बाबा तव्हां कुझु टाइम सब्र करियो ऐं पंहिंजी पढ़ाई जे ज़रिए तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांजे नसीब में को औलाद लिखियलु आहे या कोन्हे लिखियलु। त हिते फ़क़ीर कुझु टाइम पढ़ाई करणु लॻो त ऐं चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांखे औलाद थींदो, बिल्कुलु थींदो। त हिते बादशाह ऐं राणी ख़ुशि थियणु लॻा ऐं चवणु लॻा त असांखे औलाद थींदो। पर फ़क़ीर चवणु लॻो त अव्हांखे औलाद थींदो पर अव्हांखे औलाद न्याणी जो थींदो, पुट जो कोन थींदो, न्याणी तव्हांजी थींदी। त हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा त बिल्कुलु असांखे न्याणी बि प्यारी आहे, भले न्याणी असांखे थिए। त हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह ऐं राणी खे पर हिकिड़ो मसइलो आहे। त बादशाह ऐं राणी चवणु लॻा त कहिड़ो मसइलो आहे, असांखे बि ॿुधा। अव्हांखे अव्हांजी धीउ शहज़ादी मिलंदी त सही, जॾहिं तव्हां हुनखे ॼणींदो अव्हांखे मिलंदी, पर मसइलो इहो आहे जो जेसि ताईं हू 18 सालनि जी नथी थिए एसि ताईं अव्हांखे ज़मीन ते हुनखे कोन्हे लाहिणो। जे इत्तफ़ाक़ सां बि ज़मीन ते लही वई त अव्हां लाइ वॾो मसइलो थी वेंदो। त अव्हांखे इहो ख़्यालु रखिणो आहे त शहज़ादी 18 सालनि ताईं ज़मीन ते पेर न रखे। जे ज़मीन ते पेर रखी त पोइ तव्हां सां तमामु वॾो मसइलो थी वेंदो। त हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा त बिल्कुलु असीं 18 सालनि ताईं हुनजो ख़्यालु रखंदासीं ऐं हुनखे ज़मीन ते पेर रखण बि न ॾींदासीं। त बादशाह ऐं राणी ॿई हुन फ़क़ीर खां मोटी ऐं वापसी पंहिंजे महलात में आया। त अची 1 साल जो टाइम थियो हुननि खे उहा शहज़ादी धीउ बि ॼाई। ऐं हिते बादशाह राणी खे चवणु लॻो त हाणे 18 सालनि ताईं तोखे ख़्यालु रखिणो आहे। त हिते राणी चवणु लॻी त बिल्कुलु सिकी लधी पाण खे मिली आहे, बिल्कुलु आउं हुनजो ख़्यालु रखंदसि। अची ॾींहं अची सालूं गुज़रंदा रहिया, नेठि अची 18 साल थिया, उहा 18 साल जी आख़िरी राति हुजे। त हिते बादशाह राणी खे चवणु लॻो त 18 साल थी विया आहिनि, बसि अॼोकी राति आहे इन साल जी, हेतिरो टाइम पाण कटे आया आहियूं, शहज़ादी खे पाण पट ते पेर बि रखणु कोन ॾिनो आहे। अॼोकी राति इहा ख़्याल सां निभाइजां, बाक़ी पोइ सुभाणे खां पोइ पंहिंजी शहज़ादी घुमंदी फिरंदी ज़मीन ते पेर रखंदी, हलंदी फिरंदी। त राणी चवणु लॻी त बिल्कुलु। जॾहिं राति थी, उहा राणी ऐं धीउ शहज़ादी हिन जी ॿई सुतियूं पियूं हुजनि त ख़बर ई न पई त अचानक शहज़ादी पट ते किरी, राणी का सुॼाग बि न थी। त जॾहिं शहज़ादी पट ते किरी त उथी ऐं बीह रही ऐं माउ खे सॾु करणु लॻी त हीउ मसइलो थी वियो। त हिते राणी बि हैरान थी वई, परेशान थी वई त हीउ छा थी वियो। त हिते अचानक हिकिड़ो देव अची हाज़िर थियो ऐं चवणु लॻो त आउं हिन शहज़ादी खे वठणु आयो आहियां, छो त फ़क़ीर जेको चयो हो सो ईअं ई थियो। त हिते राणी बेहोश थी किरी पई ऐं हुन देव चवणु लॻो उन शहज़ादी खे त तूं तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन आहीं, तोखे आउं हितां वठी वेंदुसि ऐं तोसां वञी शादी कंदुसि। त उन देव उन शहज़ादी खे वठंदे ऐं ग़ाइब थी वियो, खणी आयो पंहिंजे आस्थाने ते। चवणु लॻो शहज़ादी खे देव त आउं तोसां शादी कंदुसि, तूं तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन आहीं। आउं वञा थो मुंहिंजे बिरादरी वारा जेके आहिनि, जिन जिनात देव जेके बि आहिनि, आउं वञा थो उन्हनि खे दावत ॾियो थो अचां ऐं तूं हिन मुंहिंजे आस्थाने मां हरगिज़ न निकिरजांइ, जे निकिते त आउं तोखे मारे बि सघां थो। त वरी देव सोचणु लॻो त थी सघे थो हीउ निकिरी बि वञे। त देव छा कयो जो हुनखे शहज़ादी खे कबूतरी जे रूप में करे हिकिड़े पिंजरे में बंदि करे छॾी ऐं उहो पिंजरो पंहिंजे आस्थाने में रखी छॾी ऐं उहा कबूतरी पिंजरे में क़ैद हुजे। देव वियोलियो त उन कबूतरी छा कयो जो उन पिंजरे खे तोड़े ऐं पिंजरे मां निकिती ऐं उॾरी वेली ऐं उॾरी अची इन जंग में वेठी हुई, इन वण ते जिथे अची तूं मूंखे मिले ऐं पोइ अची तो वटि हींअर वेठी आहियां, असुलु मुंहिंजी हक़ीक़त इहा अथई। त हिते शिकारी चवणु लॻो त तोसां त काफ़ी सारो ज़ुल्म थी वियो आहे। त हिते शिकारी चवणु लॻो उन कबूतरी शहज़ादी खे त तूं राति जो त पंहिंजे इंसानी रूप में अचो वञे थी, पोइ तूं इंसानी रूप में छो नथी हले। त हिते उहा कबूतरी शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आउं राति जो अचां थी, पर आउं कुझु टाइम जे लाइ ऐं वरी कबूतरी थियो वञा, जेको देव मूंखे करे छॾियो आहे, ऐं पंहिंजे असुली रूप में नथी अचां न। त शिकारी चवणु लॻो त पोइ हिन मसइले जो को हल हुजे तुंहिंजे लाइ उहो आउं करियां। त हिते उहा शहज़ादी कबूतरी चवणु लॻी त उहो फ़क़ीर आहे जंहिं वटि मुंहिंजा माउ ऐं पीउ विया हुआ, पाण उन वटि हलूं, को न को पाण खे हिन मसइले जो हल कढी ॾींदो। त शिकारी चवणु लॻो त ठीकु आहे, तोखे आउं वठी हलंदुसि उन फ़क़ीर वटि। त उहो शिकारी
उन कबूतरी शहज़ादी खे वठी ऐं अची उन फ़क़ीर वटि हाज़िर थियो ऐं फ़क़ीर खे उहो शिकारी चवणु लॻो त बाबा साईं असीं वॾे मसइले में आहियूं, असांजो मसइलो हल करे ॾे। त फ़क़ीर चवणु लॻो त बाबा तव्हां पंहिंजो मसइलो ॿुधायो, तव्हां सां छा मसइलो आहे। त हिते शिकारी ऐं उहा कबूतरी शहज़ादी ॻाल्हाईंदी हुई, ॿिन्हिनि सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे ॿुधाई। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजे मसइले जो हल आऊं कढियो थो ॾियां। फ़िलाणी जॻह ते हिकिड़ी ख़ूबसूरत नदी आहे जेका वहे पई, तोखे उन पाणी में जेको आहे सो वेझिणो आहे कबूतरी शहज़ादी खे, ऐं पोइ हमेशह जे लाइ पंहिंजे इंसानी रूप में अची वेंदी। ऐं फ़क़ीर चवणु लॻो शिकारी खे त तूं बि हिन सां गॾु वञु। त उहो शिकारी ऐं कबूतरी शहज़ादी ॿई ॼणा आया उन नदी ते। त इते कबूतरी शहज़ादी उन पाणी में वेझण जे लाइ वही पिए त शिकारी उते हिकिड़ी जॻह ते वेठो हो। त जॾहिं पाणी में वेझण वारी हुई कबूतरी शहज़ादी, त उते उहो देव अची वियो, अची उनखे झले वरितईं कबूतरी खे, ऐं चवणु लॻो त मूंखां तूं केॾांहुं भॼी वेंदे, मस्तु हथ आई ऐं आऊं तोसां शादी कंदुसि। त इते शिकारी ॾिसी वियो, अची उन देव खे ॿ टे धक हयईं, ॿ टे धक ज़ोर वारा लॻा उन देव खे। त इते हू चवणु लॻो त कंहिं मूंखे धक हयां आहिनि। त ॾिसे त शिकारी हुजे पासे में, त हुन कबूतरी मुंहिंजा हथ कढिया ऐं अची शिकारी खे झली, ऐं शिकारी खे चवणु लॻो त तुंहिंजो मौत आहे, तोखे आऊं कोन छॾींदसि। हुनखे हथ में झले ऐं खाइण ई लॻो त इते कबूतरी शहज़ादी छा कयो जो वञी उन पाणी में वेंती, वञी पाणी में किरी ऐं उते यकदमि में पंहिंजे असुली रूप में अची वई। त इते देव बि ख़तमु थी वियो, ग़ाइबु थी वियो, ऐं उहो शिकारी वञी पट ते किरियो, कुझु धक ॿक लॻा हुनखे। त इते उहा पाणी मंझां शहज़ादी बि निकिरी आई ऐं चवणु लॻी शिकारी खे त तो मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो आहे, हर शइ कई आहे, ऐं तो मुंहिंजे करे सूर बि खाधा आहिनि ऐं देव खां ज़ख़्म बि खाधा आहिनि, धक बि खाधा आहिनि। त हिते शिकारी चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, सॼी उमिरि मूं पाप कया आहिनि, पखी मारिया आहिनि, जानवर मारिया आहिनि, त कुझु न कुझु आउं बि पंहिंजा गुनाह लाराया आहिनि। त हिते शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु। त हिते शिकारी चवणु लॻो शहज़ादी खे त हल तोखे आउं तुंहिंजे माउ ऐं पीउ वटि वठी थो हलां। त हिते शहज़ादी चवणु लॻी त भले मूंखे वठी हल मुंहिंजे माउ पीउ वटि। त हिते शिकारी उन शहज़ादी खे वठी आयो उन बादशाह ऐं राणी वटि, ऐं बादशाह ऐं राणी उन शहज़ादी खे ॾिसी तमामु ख़ुशि थिया ऐं चवणु लॻा त पुटु तूं किथे वए। त हिते शिकारी ऐं शहज़ादी सॼी हक़ीक़त करे उन बादशाह ऐं राणी खे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो शिकारी खे त तूं तमामु नेक दिलि ऐं सुठो इंसानु आहीं, जेको तो मुंहिंजी धीउ जी जान बचाई। तो मुंहिंजी धीउ जी जान बचाई आहे, तुंहिंजा थोरा आउं लाहे नथो सघां। त हिते बादशाह वञी सिपाहियुनि खे हुकुम कयो त हिन खे तमामु जाम खज़ानो ॾियो। त हिते सिपाही विया वञी खज़ानो खणी आया ऐं खज़ानो अची उन शिकारी खे ॾिनो, ऐं शिकारी हुननि खां मोकिलाए उहो खज़ानो खणी पंहिंजे घर रवानो थियो। बादशाह ऐं राणी ऐं शहज़ादी टई ख़ुशीअ सां रहण लॻा, ऐं बादशाह ऐं राणी जो वारिस बि अची वियो। ऐं हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।